अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा सिंधवासियो। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर जल्द खां जल्द असांजो एल्बम रिलीज़ थियण वारो आहे। फोक स्टूडियो में असांजा घणेई शाइर आहिनि जेके असांजा तावन में आहिनि ऐं वॾी महिरबानी उन्हनि जूं। लख लाइक उन्हनि लाइ, लख इज़तूं उन्हनि लाइ। उमेद आहे तव्हांखे हीउ वीडियो असांजो एल्बम जेको बि आहे ऑडियो वीडियो तव्हांखे बेहद पसंदि ईंदो ऐं घणे मां घणो तव्हांखे पसंदि ईंदो। शुरूआत कंदुसि कुझु सिटूं लिखियूं अथमि पंहिंजे महबूब जे शान में। चए थो, कुझु सियाणू थी वई सोच पिरी, कुझु सियाणू थी वई सोच पिरी, बचपन जो प्यार विसार न तूं। कुझु सियाणू थी वई सोच पिरी, बचपन जो प्यार विसार न तूं। तुंहिंजी यादि झोरे थी जी मुंहिंजो, कर फासला दूर गुज़ार न तूं। इहे माण्हू तोखे मूंखे धार कंदा, इहे माण्हू तोखे मूंखे धार कंदा, मुंहिंजे लाइ वॾो आज़ार कंदा, जीअण मुंहिंजो दुश्वार कंदा, गिला खोर पासे में विहार न तूं। नादान आहियां कर माफ़ खता, नादान आहियां कर माफ़ खता, जेका थी सा वरजां सार न तूं। बेपरवाही तुंहिंजी मारियो लाले खे न, तुंहिंजी मोहबत ॿारियो मच मन में, तुंहिंजी मोहबत ॿारियो मच मन में, भली सड़ंदो रहां पर ठार न तूं। बेपरवाही तुंहिंजी मारियो लाले खे, बेपरवाही तुंहिंजी मारियो लाले खे, ॾहरीअ खे हथनि सां मार न तूं। त जनाब, तव्हांखे ॿुधाईंदो आहियां जेके हिन सिलेक्शन में फोक स्टूडियो में असां जिन तावन कयो आहे बेहद खां बेहद, ऐं घणे में घणो तावन असांजो रिकॉर्डिस्ट विनोद साहब, फोक स्टूडियो जेको हींअर मालिक आहे, धणी आहे, असांजो भाउ आहे। त विनोद साहब जो बि रिकॉर्डिस्ट आहे, विनोद साहब उनजो बि असां सां तमामु सुठो तावन आहे। ऐं शाइर उभायो सांद ॿियो, ऐं मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त उस्ताद मंठार मरी साहब राहू शाखता, तमामु सुठो शाइर आहे, उनजो बि असां घणो तावन आहे। ऐं शौकत राहू साहब, उमर राहू साहब, उमर सांद ऐं ॿिया बि घणेई शाइर आहिनि, जीअं सदाम कुंभरा। इनशाला हीअ तव्हांखे घणे मां घणो वीडियो पसंदि ईंदो, घणे मां घणो वीडियो पसंदि ईंदो। ऐं हींअर ही फोक स्टूडियो मां हीअ क्लिप ठाहे रहियो आहियां, इनशाला तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं हीअ जल्द खां जल्द लाले डायरी सिलेक्शन में एल्बम तव्हांजे हथनि में हूंदो, वज़ीर मीराली जी आवाज़ में।